छोकरे जो वडो चाचो चाचो ना मां पियो हुनजो छोकरो यतीम मुंहिंजी मां भी कोन्हे मासूम जी पियो भी वीचारो जो रोज़ी ते जी नाज़रीन जी तो इन वक्त मां मौजूद आहियां एंगरो सां गॾु जोंग कॉलोनी जिते अॼु सुबुह असांखे ख़बर लगी तो जेको अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो जेको हितां जे मासूम ॿारड़े फरहान अली जो जेको आहे तक़रीबन 10 साल उन ॾींहुं शाम खां वठी जेको आहे उहो लापता हुयो उनजी ॻोल्हा बावजूद उनजो को ॾस पतो न मिले पियो जीअं त अॼु सुबुह जो जीअं उनजा हिते चंपल वग़ैरह ॾिठा ने त पोइ उन्हनि माण्हू लाथा जेको आहे उनजो लाश हितां निकितो ऐं हिन कुझु टाइम पहिरियों जेको आहे हिन जा वारस जेका आहिनि उहो लाश खणी एंगरो गेट अॻियां सरापा एहतजाज बणियल हुया ऐं उन्हनि जो इहो मुतालबो हुयो त जेको आहे हीअ केस जेको आहे मासूम नींगर जो जेको आहे एंगरो इंतिज़ामिया ऐं हितां जी जेकी इंतिज़ामिया उन ते दर्ज कयो वञे ताकि असां सां इंसाफ़ फराहम थी सघे असांखे हिन हवाले सां वधीक उनजा वरसा असां सां मौजूदु आहिनि मरी वियो आहे हे पाणी तक़रीबन 40 साल को वठी बीठो आहे हिते जेको इंतिज़ामिया कोई कढाइण जे लाइ तयारु न आहे उन दाख़िल कयो त ऑर्डर ॾिनो त एंगरो के पाणी कढणो आहे एंगरो जे दायरे में 4 किलोमीटर ईंदा आहिनि 5 किलोमीटर केतिरो बि ईंदो आहे बहरहाल उहो त 4-5 किलोमीटर छॾे तव्हांजे साम्हूं नज़र थी पई आहे एंगरो फैक्ट्री आहे 1/2 किलोमीटर जंहिंजो फ़ासिलो न आहे हिते बि पाणी कढण लाइ तयारु उहे न आहिनि ॿियो असां उन्हनि को ड्यूटियूं नौकरियूं नथा पुल आहे रेलवे ट्रैक जी उतां बि एंगरो वारनि जो बि कुझु क्रॉस थींदो आहे पाणी में त असांजा ॿाल बच्चा आहे नुक़सानु वधीक थींदो पियो आहे नलका एंगरो कंपनी ते बि FIR दर्ज थी वञे ऐं हितां जी टाउन कमेटी ते इंतिज़ामिया ते बि FIR थिए त असांखे इहो इंसाफ़ मिले असांखे हिन अज़ाब मूं जान छॾनि हिकिड़ो जेको शहीद थी वियो असांजो ग़रीब ॿुॾी वियो उहो वियो ॿियनि जी ख़ुदा करणु ज़िंदगी बचाई वञे असांजी ख़ालिद ख़ान खे बारिक ख़ान खे असां ख़ुदा जो वास्तो विधासीं त असांजो हे जेको अज़ाब आहे असां तूं कॉलोनी पूरी तूं हटायो वञे ऐं हिते ईंदा हुओ वाउंटन वठण महिल त वाइदा करे वेंदा हुओ त असां तव्हांजी हर मुश्किल दूरि कंदासीं मुश्किल दूरि करण जे बजाए असां त मुश्किल नाज़िल कंदा पिया हो तव्हां वाउंट इलेक्शन जे टाइम नूर मोहम्मद खान लुंड साहब पिताफ़ी साहब हाजी दादन खान साहब त नूर मोहम्मद खान ऐलान कयो त मां 3 करोड़ जो बजट पास कई वेंदो आहियां असां उन्हनि को पुछणु चाहियूं था त इहो 3 करोड़ ॿुधाए करे अवाम खे ख़ुशि करे हलिया विया हुआ या कुझु आहिनि बि या केरु खाई वियो इन जो ख़ुदा करणु इन जो असांजो पाणी जो मसइलो हल कयो वञे मां छोकरे जो वडो चाचो ना मां पियो हुनजो छोकरो यतीम मुंहिंजी मां भी कोन्हे मासूम जी पियो भी वीचारो जो रोज़ी ते मज़दूरी ते राति असांखे मां असर जे टाइम मां पंहिंजे बच्चनि सभिनी खे संभालींदो आहियां मुंहिंजा भाउ जेतिरा बि मां उन्हनि खे पंहिंजे औलाद करे पालियो आहे मां हेॾे मामनि जे घरनि मां हेॾे वियो हुअमि शाम जो जीअं असर जे टाइम खां पोइ मां मोटियुमि अची मां घरु संभालियो फरहान किथे आहे ॿारनि चयो अम्मा सां मथां गाह ते वियो हुजे गाह बाह कंदा आहियूं ग़रीब गाह ॾांहुं होॾां अम्मा मोटी आहे मुंहुं अंधार ॾे त वरी ई अम्मा वरी हेॾे छोकिरो मुंहिंजो भाउ आहे उनजी सहुरो आहे आहे ओॾे वई मतिलबु इन ॾस में असां अम्मा खां पुछी न सघियासीं अम्मा जॾहिं एॾां मोटी न त वरी मां अम्मा खां अम्मा अची पुछो मां घरु वेठो हुअमि अम्मा अची पुछो मग़रिब थी वई हिते फरहान किथे आहे पोइ असां ॻोल्हा कईसीं असां चयोसीं असां तुंहिंजे आसिरे वेठा आहियूं फरहान मथां तोॾे वियो तोसां गाह ते हुजे या हेॾे हुजे होॾे हुजे छो जो अम्मा सां गॾु वेंदा यतीम हुया अम्मा उन्हनि जो ख़्यालु कंदी करे मुंहिंजे जेको भेणी में कॉल कई त हेॾे मोटी आहे छोकिरो असांखे हिते असां हेॾे ॻोल्हंदा रहियासीं छोकिरो मरो हिते हो हिन जा हिते असांखे हुनजी लाश जुती उन असांखे हुते मिली ऐं लाश हिनजी हिते मिली पोइ मां हुननि ते एंगरो इंतिज़ामिया ते FIR कई वञे अगरि FIR नथा कनि त हे अज़ाब हटायो वञे इन्हनि मां कोई बि कोन्हे न ख़ालिद ख़ान आयो आहे न बारी ख़ान आयो आहे इहे सिर्फ़ु वोट वठणु ईंदा आहिनि वोट जे टाइम ड्रामो कंदा आहिनि अची टैंकियूं हिकु ॿ भरींदा आहिनि बसि तव्हांजो पाणी बसि अॼु कढियो सुबुह कढियो ड्रामो करे 2 टैंकियूं भरे हलिया वेंदा आहिनि वोट वठी उन खां पोइ मुंहुं बि न आहिनि कंदा मां ॿुधो त हितां जा जेका वारिस हुया मासूम ॿारड़े जा उन्हनि जो चवणो त गुज़िरियल ॾींहुं ही मासूम ॿारड़ो जेको आहे लापता थियो जंहिंजी ॻोल्हा बावजूदि अॼु जेको आहे सुबुह उनजो लाश जेको आहे इन तलाव मां हथ आयो आहे इन्हनि जो वज़ीर आला सिंध ऐं आला इंतिज़ामिया खां इन्हनि मुतालबो कयो त फिलफोर नोटिस वठी एंगरो इंतिज़ामिया ऐं हितां जेकी इंतिज़ामिया ज़िम्मेवार आहे उन ख़िलाफ़ु केस दाख़िल करे असां सां इंसाफ़ फराहम कयो वञे जी।